अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ जी अचण वारी एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो कमदार रेस खे चवंदो त तूं सोचरे खे पंहिंजी हवेली में छो थो रहण चाहीं। रेस चवंदो त हवेली में रौनक नाहे, उन जे करे त का बि हवेली में रौनक थिए। तो इन रेस जो मतलब इहो आहे त मां सोजरे खे हिते रहियां ऐं सोजरे जी धीउ खे मां पंहिंजो बणायां। तो उन जे करे सोजरे खे रहण पियो चाहे। कमदार इन ॻाल्हि लाइ परेशान थी वेंदो ऐं ॿिए पासे कमदार यूसुफ खे चवंदो शुक्र कर जो पुलिस वापसि हले वियो ऐं रेस पुलिस खे रोके छॾियो। यूसुफ चवंदो त मूं ॿिन्ही भराए छॾी ऐं मूं रेज कराए छॾी, उन जे करे पुलिस वापसि हले वियो, मां अॻ में हलियो वियुसि। ऐं ॿिए पासे फिज़ा नौरत खे पंहिंजे घर में घुराईंदो, यानी हवेली में घुराईंदो। त पोइ फिज़ा जी मां नौरत खे चवंदो त तूं हिते रही पो, असां अकेला आहियूं। ऐं नौरत चवंदो त शायदि हिकु ख़बर आहे, उहो मूंखे मारण में देरि न कंदो, उन जे करे मां हिते तव्हां सां गॾु रही नथो सघां। ऐं फिज़ा जी मां नौरत खे चवंदो त असां अकेला ई आहियूं, अगरि तूं असां सां गॾु रहंदे त असांजी अकेलाई बि ख़तमु थी वेंदी। ऐं ॿिए पासे सोजरो रेस खे चवंदो त तव्हांजे कमदार जा हज़ारे किसा आहिनि। ऐं रेस चवंदो त तूं कमदार जा हज़ारे किसा छॾे ॾे, हू सुभाणे तुंहिंजे घर में निकाह करणु ईंदो, तूं वञी उन जी तयारी कर। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।